Chemistry class now. Bab chau solutions. Sabak tero numericals. Awa chemistry jo ustad Najula Channa. Awa किस्म online school में भली कार. असांजे जो कलेक्टर जो मौजू आहे numericals. बाब छहें जो एक्सरसाइज जो सेक्शन डी आहे numericals. ऐं बाब छहें जी आखिरी एक्सरसाइज आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ 7 अंगी हिसाब ॾिनल आहिनि, प्रॉब्लम्स ॾिनल आहिनि जिन खे फार्मूलाज़ जी मदद सां हल कंदा हलंदासीं. सवाल नंबर पहिरियों आयो, what is the molarity of the solution prepared by dissolving 1.25 gram of hydrochloric acid gas into enough water to make 30 cubic centimeter of solution. चवे थो त जेकॾहिं असां 1.25 ग्राम हाइड्रोक्लोरिक एसिड गैस के पाणीअ में विझी 30 क्यूबिक सेंटीमीटर सॉल्यूशन ठाहियूं था त उन जी मोलरिटी ॿुधायो. यानी हाणे हीअ असांखां मोलरिटी पुछे थो. हिन जी जेकॾहिं असां डेटा कढूं त डेटा में असांखे ही 1.5 ग्राम मास ऑफ सॉल्यूट थो मिले ऐं हेॾा हाइड्रोक्लोरिक एसिड खे असां रखंदासीं त असांखे हिन जो मोलर मास मिली वेंदो. हाइड्रोजन जो मास कढंदासीं 1, क्लोरीन जो कढंदासीं तक़रीबन 35.5 त 36.5 हिननि जो लॻभॻि मोलर मास थी वेंदो. ऐं ॿियो आहे असांखे वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन मिलियल 30 क्यूबिक सेंटीमीटर. हाणे इहो असां डेटा में लिखंदासीं. मास ऑफ सॉल्यूट 1.25 ग्राम, वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 30 क्यूबिक सेंटीमीटर, मोलर मास ऑफ HCl हाइड्रोजन जो 1, क्लोरीन जो 35.5 त बराबर थियो 36.5. मोलरिटी असांखे मालूम करणी आहे जेका हिते ही पहिरियां पुछे पियो. फार्मूलो तव्हांखे यादि हूंदो. मोलरिटी जो फार्मूलो आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन DM क्यूब. हाणे हिते ॾिसो त असांखे नंबर ऑफ मोल्स हिन दर्जे में न आहिनि ॾिनल. जेकॾहिं असांखे नंबर ऑफ मोल्स मिली वञनि त असां उहो हिते पुट कंदासीं ऐं पोइ वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन जेको आहे 30 क्यूबिक सेंटीमीटर इन खे असां तब्दील कंदासीं डेसीमीटर क्यूब में. क्यूबिक डेसीमीटर में त असांजो जेको मोलरिटी आहे उहा मिली वेंदी, सिर्फ़ु असांखे वंड करणी पवंदी. नंबर ऑफ मोल्स मिलियल न आहिनि त उनजे हासिल करण जो फार्मूलो आहे तव्हां मथां रखो मास ऑफ सॉल्यूट, हेठां रखो मोलर मास ऑफ द सॉल्यूट, त तव्हांखे पोइ उन्हनि जी वंड सां मिली वेंदो नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट. हाणे मास ऑफ सॉल्यूट असांखे मिलियल आहे 1.25 ग्राम, मोलर मास बि मिलियल आहे 36.5. 1.25 खे वंड कयूं 36.5 सां त जवाबु मिलियो 0.034 मोल्स. हाणे मथी शइ असांखे मिली वई नंबर ऑफ मोल्स. इहा हिकिड़ी शइ असां मथां रखंदासीं. हाणे वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन DM क्यूब असांखे हासिल करणो आहे. हिते घणो मिलियल आहे 30 पर क्यूबिक सेंटीमीटर. क्यूबिक सेंटीमीटर खे क्यूबिक डेसीमीटर में तब्दील करण जो फार्मूलो आहे वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन CM क्यूब में मथां रखो, हेठां वंड कयो 1000 सां त DM क्यूब में असांखे सॉल्यूशन मिली वेंदो. हाणे 30 खे वंड कयूं असां 1000 सां त जवाबु मिलियो 0.03 डेसीमीटर क्यूब. इन्हनि खे असां हितां खणंदासीं ऐं हिन फार्मूला में पुट कंदासीं त असांखे जवाबु मिली वेंदो. मोलरिटी जो फार्मूलो आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन DM क्यूब. हिन फार्मूला ऐं हिन खे असां इस्तेमालु कंदे असां जवाबु कढिया हुयासीं. हिकिड़ो जवाबु आहे 0.034 मोल्स जेको मथां रखंदासीं. ॿियो जवाबु आहे 0.03 DM क्यूब जेको असां हिते रखंदासीं वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन में. 0.034 खे 0.03 सां असां वंड कयोसीं त जवाबु मिले थो असांखे 1.133 मोल पर क्यूबिक डेसीमीटर. मोल पर क्यूबिक डेसीमीटर मोलरिटीअ जो यूनिट आहे. ही असांजो जवाबु आहे. सवाल नंबर ॿियो आहे पोटेशियम क्लोराइड जो सॉल्यूशन असां तयारु कयो आहे. 2.5 ग्राम पोटेशियम क्लोराइड असां ॻारियो आहे पाणीअ में ऐं पोइ सॉल्यूशन जेको आहे उहो पाणी विझंदे विझंदे 100 क्यूबिक सेंटीमीटर ताईं असां पहुचायो आहे. हाणे तव्हां ॿुधायो त इन सॉल्यूशन जी कंसंट्रेशन मोल पर DM क्यूब घणी हूंदी. हाणे मोल पर DM क्यूब जेको आहे मोलरिटीअ जो फार्मूलो आहे. यानी जेकॾहिं असां मोलरिटी लहूं था त सॉल्यूशन जी कंसंट्रेशन बि असांखे मालूम थी वेंदी. डेटा जेकॾहिं असां कढूंसि त असांखे 2.5 ग्राम मिलियल आहे पोटेशियम क्लोराइड जो, यानी इहो सॉल्यूट जो मास आहे. वरी पोटेशियम क्लोराइड जो असां वज़न कढंदासीं त उहो असांखे मिली वेंदो मोलर मास ऑफ सॉल्यूट. ऐं वरी वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन आहे 100 क्यूबिक सेंटीमीटर. ॻोल्हणी पवंदी मोलरिटी. इहो असांजो आहे डेटा. डेटा असां कढीसींसि. हाणे असां मोलरिटी जो फार्मूलो तव्हांखे यादि हूंदो त मोलरिटी में छा थींदो आहे मास ऑफ सॉल्यूट मथां, हेठां रखंदासीं मोलर मास ऑफ द सॉल्यूट. ही मास ऑफ सॉल्यूट आहे ऐं ही मोलर मास ऑफ द सॉल्यूट आहे. उन खां पोइ 1000 डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन. ही वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन आहे 100 CM क्यूब. सिर्फ़ु डेटा रखणी आहे, असांखे मोलरिटी मिली वेंदी ऐं असांजो जेको जवाबु आहे कंसंट्रेशन वारो उहो बि असांजो उहो ई हूंदो. 2.5 मास ऑफ सॉल्यूट आहे ज़रबिया 1000 डिवाइडेड बाय मोलर मास 74.5 ज़रबिया
असां वटि आहे 100 cm क्यूब सॉल्यूशन जो उहो रखियोसीं 2.5 खे असां ज़र्ब कयूं ऐं 74.5 खे 100 सां ज़र्ब कयूं त जवाबु मिले थो 2500 मथे जो 2.5 खे ज़र्ब कयोसीं 1000 सां ऐं 74.5 खे ज़र्ब कयोसीं 100 सां त 7450 जवाबु मिलियो 2500 खे 7450 सां असां वंड कयूं त जवाबु आहे मोलरिटी असांखे मिली 0.335 मोल पर डीएम क्यूब हाणे इहो ई कंसंट्रेशन जो यूनिट आहे इहा ई मोलरिटी आहे हिन फार्मूला खे इस्तेमालु कंदे असां पोटेशियम क्लोराइड जी कंसंट्रेशन कंहिं बि गिवन सॉल्यूशन में मालूम करे सघूं था सवाल नंबर 2 आहे अ फ्लास्क कंटेन्स 0.25 मोलर सोडियम हाइड्रोक्साइड सॉल्यूशन हिकिड़ी गुगीअ में सोडियम हाइड्रोक्साइड सॉल्यूशन जो 0.25 मोलर गार मौजूदु आहे what mass of sodium hydroxide is present per dm cube of solution हाणे ॿुधायो त सॉल्यूशन जे हिकिड़े लीटर में सोडियम हाइड्रोक्साइड जो केतिरो वज़न आहे हाणे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट असांखे कढण जो फार्मूलो जेको हुयो उहो हुयो मास ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ द सॉल्यूट इहो फार्मूलो असांखे कमु ईंदो डेटा असांजी एनर्जी कढूं त मोलरिटी असांखे मिले थी 0.25 ही असांखे आहे मोलर मास ऑफ द सॉल्यूट कढण जे लाइ सोडियम हाइड्रोक्साइड जो वज़न कढी असां जोड़ कंदासीं सोडियम जो ऑक्सीजन जो हाइड्रोजन जो ग्रामनि में लिखंदासीं त मोलर मास मिली वेंदो ऐं ॿियो असांखे सवाल पुछा थो करे त मास ऑफ सोडियम हाइड्रोक्साइड ॿुधायो हाणे मास ऑफ सॉल्यूट हिते असांखे मिलियल हुजे हा त असां नंबर ऑफ मोल्स कढूं हा पर हिते नंबर ऑफ मोल्स मिलियल आहे 0.25 मोलरिटी इहो 0.25 नंबर ऑफ मोल्स आहे मोलर मास ऑफ सॉल्यूट असांखे मिलियल आहे घणो उहो आहे असांखे सोडियम हाइड्रोक्साइड जो जॾहिं जोड़ कंदासीं त मिली वेंदो यानी मास ऑफ सॉल्यूट असांखे मालूम करिणो आहे त हीउ फार्मूलो इस्तेमालु थींदो डेटा हीअ आहे मोल्स ऑफ सॉल्यूट 0.25 मोल्स मोलर मास ऑफ सोडियम हाइड्रोक्साइड आहे 23 प्लस 16 प्लस 1 बराबरि 40 मास ऑफ सॉल्यूट असांखे मालूम करिणो आहे हिनखे रीअरेंज कयूं असां त रीअरेंज में छा थी वेंदो हीउ जेको मोलर मास ऑफ द सॉल्यूट वंड में आहे इहो परे पासे वेंदो त हीउ ॿई ज़र्ब थींदा नंबर ऑफ मोल्स ऐं मोलर मास ऑफ द सॉल्यूट ज़र्ब थींदा त मास ऑफ सॉल्यूट मिली वेंदो हिनखे असां रीअरेंज कयोसीं नंबर ऑफ मोल्स खणूं 0.25 मोलर मास ऑफ सॉल्यूट खणूं 40 ज़र्ब कयूं त हीउ मिली वेंदो असांखे 0.25 खे असां ज़र्ब कयोसीं 40 सां त जवाबु आयो 10 ग्राम मास ऑफ सॉल्यूट हिन जो जवाबु हीअ आहे हिकिड़ी गुगीअ में जेकॾहिं 0.25 मोलर सोडियम हाइड्रोक्साइड सॉल्यूशन मौजूदु आहे त हर लीटर में गार जे लीटर में सोडियम हाइड्रोक्साइड जो मास 10 ग्राम हूंदो सवाल नंबर 4 आहे what volume of 0.5 molar acid is needed to neutralize 200 ml of 4 molar base 4 मोलर बेस जा असां वटि 200 ml आहिनि उनखे बेअसर करण लाइ न्यूट्रलाइज़ करण लाइ 0.5 मोलर एसिड जो केतिरो मिक़दार खपे हाणे हीउ असांजो जेको प्रॉब्लम आहे उहो मोलरिटी ऐं वॉल्यूम वारे फार्मूले तहत हल थींदो M1V1 बराबर M2V2 इहो फार्मूलो असां इस्तेमालु कंदासीं हाणे M1 जेकॾहिं असां कयूं था एसिड खे त M1 थींदी 0.5 ऐं हुनजो V1 जेको आहे उहो थींदो क्वेश्चन मार्क छो त इहो मालूम करिणो आहे M2 जेका आहे मोलरिटी ऑफ सेकेंड सॉल्यूशन उहा थींदी 4 ऐं V2 200 ml थींदी इहा डेटा असां हिते कढूं था M1 0.5 मोलर V1 क्वेश्चन मार्क इहो असांखे मालूम करिणो आहे चवे थो वाट वॉल्यूम ऑफ 0.5 मोलर एसिड M2 आहे 4m ऐं V2 आहे 200 ml हाणे असां छा कंदासीं हिन फार्मूले वांगुरु असां हिनखे पुट कंदासीं असां वटि आहे M1 0.5 V1 साॻियो ई M2 4 V2 ज़रबिया 200 हाणे असांखे छा मालूम करिणो आहे V1 हिते हुजे 0.5 खे असां हेॾे मूव कयूं हिते ज़रब में आहे त हेॾे थी वेंदो वंड में 4 ज़रबिया 200 डिवाइडेड बाय 0.5 4 खे असां 200 सां ज़रब कयूं त थी वेंदो 800 खे वंड कंदासीं असां 0.5 सां त जवाबु असांखे मिले थो 1600 ml यानी असां चऊं था त 4 मोलर बेस जा 200 ml न्यूट्रलाइज़ करण जे लाइ 0.5 मोलर एसिड जा असांखे 1600 ml घुर्जन सवाल नंबर 5 आहे a mineral water bottle contains 28 milligram of calcium in 100 cubic centimeter of solution
चवे थो हिकिड़ी मिनरल बोतल जे 100 cm क्यूब में 100 cm क्यूब में कैल्शियम जा 28 मिलीग्राम आहिनि. व्हाट इज द कंसंट्रेशन इन ग्राम पर डीएम क्यूब. त पोइ ॿुधायो त हिकिड़े डीएम क्यूब में कैल्शियम जा केतिरा ग्राम हूंदा या हिकिड़े लीटर में कैल्शियम जा केतिरा ग्राम हूंदा. हाणे जेकर इन जी असां डेटा कढूं त असांखे डेटा मिले थी सॉल्यूट जो जेको मास आहे उहो आहे 28 मिलीग्राम ऐं सॉल्यूशन जो जेको असांखे वॉल्यूम आहे उहो आहे 100 cm क्यूब ऐं मोलरिटी जेका आहे उहा असांखां पुछा थो करे. मास ऑफ सॉल्यूट 28 मिलीग्राम. 28 मिलीग्रामनि खे असां ग्रामनि में तब्दील कयूं त 28 खे वंड कंदासीं 1000 सां. जवाबु मिलियो 0.028 ग्राम. वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन आहे 100 क्यूबिक सेंटीमीटर. हाणे हिनखे डीएम क्यूब में तब्दील कयूं त 100 खे वंड कंदासीं असां 1000 सां त असांखे जवाबु मिलियो 0.1 डीएम क्यूब. कंसंट्रेशन असांखे मालूम करणी आहे. हीअ असां ग्रामनि में ऐं डीएम क्यूब में छो तब्दील कयासीं, छो त हिते असांखां कैल्शियम जी कंसंट्रेशन पुछे थो ग्राम पर डीएम क्यूब में. इन जे करे फार्मूलो जेको आहे असांजो उहो आहे मास ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन. त असांखे कंसंट्रेशन मिलंदी. मास ऑफ सॉल्यूट असां रखंदासीं ग्रामनि में, वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन रखंदासीं डीएम क्यूब में. त कंसंट्रेशन असांखे पाण ई ग्राम पर डीएम क्यूब मिली वेंदी. मास ऑफ सॉल्यूट ग्रामनि में आहे 0.028. वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन असांखे आहे 0.1 डीएम क्यूब. वंड छॾाईसीं त असांखे कंसंट्रेशन मिली 0.28 ग्राम पर डीएम क्यूब. इहा आहे हिकिड़े लीटर में कैल्शियम जा ग्राम. 100 क्यूबिक सेंटीमीटर में असांखे मिले पियो 28 मिलीग्राम, पर उहो जेॾी महिल जो तव्हां हिकिड़े लीटर में या डीएम क्यूब में ॾिठो त तव्हांखे मिलियो 0.28 ग्राम ऑफ कैल्शियम. सवाल नंबर 6 आहे अ सॉल्यूशन ऑफ 20 क्यूबिक सेंटीमीटर ऑफ अल्कोहल इज डिजॉल्व्ड इन 80 क्यूबिक सेंटीमीटर ऑफ वाटर. चवे थो 20 क्यूबिक सेंटीमीटर अल्कोहल जा पाणीअ जे 80 क्यूबिक सेंटीमीटर में ॻारियूं था त ॿुधायो वॉल्यूम बाय वॉल्यूम परसेंटेज इन जी छा थींदी. हाणे परसेंटेज जेका सॉल्यूशन जी असां वॉल्यूम बाय वॉल्यूम कढूं पिया त हुनजो फार्मूलो आहे वॉल्यूम ऑफ सॉल्यूट इन क्यूबिक सेंटीमीटर डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन क्यूबिक सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय 100. डेटा इन्हनि जी जेका आहे उहा असांजी निकिरंदी सॉल्यूट जो वॉल्यूम 20 क्यूबिक सेंटीमीटर ऐं हे घणो आहे पाणी, इन जे करे इहो सॉल्वेंट आहे. सो वॉल्यूम ऑफ सॉल्वेंट असां वटि थींदो 80 क्यूबिक सेंटीमीटर ऐं तव्हांखे पोइ कलेक्ट करणी पवंदी वॉल्यूम बाय वॉल्यूम कंसंट्रेशन. वॉल्यूम ऑफ सॉल्यूट 20 क्यूबिक सेंटीमीटर, वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 80 क्यूबिक सेंटीमीटर. कंसंट्रेशन इन वॉल्यूम बाय वॉल्यूम असांखे परसेंटेज कढणी पवंदी. हिन फार्मूला में असां जेकॾहिं इहे वैल्यूज़ पुट कयूं त वॉल्यूम ऑफ सॉल्यूट थींदो 20 डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 80. 20 खे 80 सां वंड कंदासीं ऐं पोइ ज़रब कंदासीं 100 सां त जवाबु आयो कंसंट्रेशन वॉल्यूम बाय वॉल्यूम इज़ 25%. सवाल नंबर 7 आहे हाउ मच सोडियम हाइड्रोक्साइड इज रिक्वायर्ड टू प्रिपेयर 400 cm क्यूब ऑफ 0.3 मोलर सॉल्यूशन. चवे थो त 0.3 मोलर सॉल्यूशन जा 400 cm क्यूब तैयार करण जे लाइ सोडियम हाइड्रोक्साइड जो केतिरो मिक़दार खपे, यानी मास ऑफ सॉल्यूट थो पुछा करे. डेटा हिन जी आहे असांखे मोलरिटी इहा आहे 0.3 m. वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 400 cm क्यूब मिलियल आहे. मोलर मास ऑफ सॉल्यूट, हे सॉल्यूट आहे सोडियम हाइड्रोक्साइड, उनजो मोलर मास कढियोसीं 40. सोडियम जा 23, ऑक्सीजन जा 16, हाइड्रोजन जो 1. पुछे छा थो हाउ मच सोडियम हाइड्रोक्साइड रिक्वायर्ड, यानी मास ऑफ सॉल्यूट केतिरो आहे. इन में असांजो ही फार्मूलो बि इस्तेमालु थी सघे थो जंहिंमें असांखे मोलरिटी मिलियल आहे, मास ऑफ सॉल्यूट पुछे थो, मोलर मास असांखे मालूम आहे 1000, इहो साॻियो ई कांस्टेंट आहे. वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन बि 400 cm क्यूब आहे. इनखे असां छा कंदासीं त डेटा पुट कयूंसि त मोलरिटीअ जी जॻह ते अची वियो 0.3. मास ऑफ सॉल्यूट साॻियो ई छो त पुछा थो करे, ज़रबिया 1000 कांस्टेंट आहे. मोलर मास ऑफ सॉल्यूट 40, ज़रबिया वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन 400. हाणे असां छा कयूं, जेकॾहिं ही जेके हेठियूं शयूं आहिनि इनखे जेकॾहिं असां परे पासे खां खणी वेंदासीं त इहो हिन सां थी वेंदो ज़रब में 0.3 ज़रबिया 40 ज़रबिया 400 ऐं हे जेको 1000 हिते ज़रब में आहे उहो हेॾां खणी ईंदासीं त इन्हनि टिनी जे इहो वंड में हलियो वेंदो. मास ऑफ सॉल्यूट ॻोल्हण जे लाइ असां छा कयोसीं, हिननि ॿिन्ही शयुनि खे होॾे मूव कयोसीं, ज़रब में हलिया विया मथे, 1000 खे हेॾे मूव कयोसीं त इहो वंड में हलियो वियो. हाणे 0.3 ज़रबिया 40 ज़रबिया 400 खे ज़रब कयो ऐं 1000 सां वंड कयो त तव्हांखे मिली वेंदो मास ऑफ सॉल्यूट बराबरि 4.8 ग्राम.
तव्हां जे करे 0.3 मोलर सॉल्यूशन 400 cm³ ठाहिणु चाहियो था सोडियम हाइड्रोक्साइड जो, त तव्हांखे सोडियम हाइड्रोक्साइड जा 4.8 ग्राम खणणा पवंदा, जेके तव्हां 400 cm³ में मिलायो त 0.3 मोलर सॉल्यूशन इन जो ठही वेंदो। सवाल नंबर 7 सां गॾु असांजो बाब 6 जो सेक्शन डी न्यूमेरिकल आख़िरी एक्सरसाइज हिते पूरी थी ऐं हिते असांजो बाब 6 पिणु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए बाब सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।